प्रेस क्लब बाहू कोसो जूं साल 2024 लाइ चूंडूं थी गुज़रियूं। सदर शुएब अहमद बहरानी बासित मरहेटो सीनियर नायब सदर चूंडिजी विया। प्रेस क्लब में चूंड तकरीब थी। इलेक्शन कमिश्नर तबस्सुम खोसो जी निगरानी में साल 2024 लाइ चूंडूं थियूं। नतीजन मूजिब चेयरमैन हाजी मुबारक बुलेदी, सदर शुएब हुसैन बहरानी, सीनियर नायब सदर बासित अली बलोच, नायब सदर मोहम्मद अली घनियो, जनरल सेक्रेटरी अली हसन अली, डिप्टी सेक्रेटरी अब्बास जखरानी, डिप्टी जनरल सेक्रेटरी नियाज अहमद चरवार, खजानची बाग अली निदवानी, प्रेस सेक्रेटरी अली वफा ब्रोही, रिकॉर्ड सेक्रेटरी एजाज अहमद जखरानी उहदनि ते कामयाब करार ॾिना विया। चूंडियल उहदेदारनि खे सियासी समाजी अखबारनि शहरनि कुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।